अस्सलाम वालेकुम। रुस्तम खान छा हाल आहे बाबा? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चङो भला ठीक ठाक मज़े में? बाबा साईं एना पे तुसा हथ मिलेंदे हो ए तो वडा जालिम मैं कुदा दिल ते कुटियास रामदास जर्राई कोनी है। अरे हर तू माठ करे पियंदे या कया पंज कार्रवाई शुरू न बाबा न अज दी का जे तू आई मैं हिक रुस्तम खान ही जेके ॿ टे हादसा थिया उन्हनि जी त तोखे ख़बर हूंदी न? हा दिलावर खान इन्हनि हादसनि बाबति ॿुधी चुको आहियां। ॾाढो ॾुख थियो दिलावर खान, ॾाढो ॾुख थियो। रुस्तम खान वयलनि खे त माण्हू कोन थो मोटाए सघे पर ज़ालिमनि खां हिसाब किताब त वठी सघे थो न। तव्हां उहे माण्हू ज़ाहिर कया आहिनि जिन तव्हांजे उताक मथां हला कया? वाज़े त नाहिनि थिया पर शक नजीब तरफ़ वञे थो। इहो कीअं? जंहिं राति इहो वाक़ियो थियो उन खां 3 ॾींहं अॻ में नजीब जी ज़मानत कराई गई ऐं ज़मानत ॾींदड़ हाकिम खान ऐं वारिस खान हुआ। छा दिलावर खान चइबो त इहो सॼो कमु हाकिम खान जो कयल आहे पर कुछ शक मुझो सोडे तरफ भी वने तो। बाबा साईं मैं सजी गाल समझ गया। रुस्तम खान मां तहां सां इन लाइ मिलण आयो आहियां त नजीब मुंहिंजी ताड़ में रहे थो। मां बि चवां त नजीब हिन जोए में छो वते थो भटकंदो? सब खां पहिरीं त इन ज़ालिम जो सिर खणो आहे। न ॼाण हिन महिल ताईं इन ज़ालिम केतिरनि जा सिर खया हूंदा। दिलावर खान नजीब समझो त खत्म थी वियो। नजीब जी हयातीअ खे हिन ज़ैतून वांगुरु समझो त मां गिरकाए वियसि। बाक़ी रहियो हाकिम खान। दिलावर खान त हाकिम खान ऐं तव्हां ॿई पाण में ॿाहिरि आहियो। मां त चाहींदुसि त तव्हां ॿई हिकु दफ़ो आमो साम्हूं वेही पंहिंजा शक शुबा परे कयो त बहितर आहे। मां पाण रुस्तम खान ईअं ई चाहियां थो। इन खां पहिरीं हिकु दफ़ो मां हाकिम खान सां मिली ॾिसां ऐं जे हू मुंहिंजा शर्त मञे थो ऐं छोकिरी मुंहिंजे हवाले करे थो त। छोकिरी? कहिड़ी छोकिरी दिलावर खान? वही छोकिरी रुस्तम खान जेका हवेलीअ में नौकरियाणी हुई ऐं पोइ उहे सोराब खान वटि पनाह तौर वई ऐं उनखे त हाकिम खान अगवा करे वियो। जेसि ताईं उहे सभु पलाऊं त हुन खां न वठिबा तेसि ताईं ठाह मुमकिन ई नाहे। जेको कुझु तूं चयो इन खां वधीक तोखे मिलंदो पर मूंखे हर हाल में ख़ैरा हिन हवेली को बार घुर्जे। हाणे आई न पेर ते जेको कुझु मां सोचियो हो इन खां वधीक ख़ैरा निकती। अञा त ख़ैरा पंहिंजा अध रंग बि न ॾेखारिया आहिनि माई वॾी। ख़ैरा खे जेके रंग ॾेखारणा हुया उन ॾेखारिया। हाणे मुंहिंजो वारो आहे मुंहिंजो। न माई वॾी न ख़ैरा अञा कहिड़ो रंग ॾेखारींदी इहा त तोखे ख़बर ई कान्हे। इहा ख़ाली मूंखे ख़बर आहे मूंखे। हाणे तोखे ख़ैरा जे हर कदम ते नज़र रखणी पवंदी। इहे वरी की माई वॾी अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी। अञा त मुंहिंजी ॾाठ बि मिठी न आहे थी। हा समझी पई न पोइ मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो तो लाइ वतां कम कंदी। अञा त ख़ैरा जा टुकर मुंहिंजे पेट में पियल आहिनि। हा अॼु हे वठ ॾाठ त छा पंहिंजो वात मिठो कर पर अॼु खां पोइ तूं सिर्फ़ मुंहिंजे लाइ कमु कंदी। हा 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 जेकॾहिं इएं तव्हां रोज़ रोज़ मुंहिंजो वात मिठो करायो न पोइ ॾिसजो वेठा इने ख़ैरा जा कीअं थी मां यकदम तॾा वेड़ायासि। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहो दिलनि मां शैतान कढी छॾियो। खैरी शैतान ऐं तुंहिंजे हूंदे ॿियो त कोई ते शैतान अची बि नथो सघे। अड़ी जन्नत हेॾे ॾे त ख़बर तुंहिंजो वरी छाते फिरको फिरी वियो आहे। फिरको फिरे या न फिरे पर तुंहिंजो कमु आहे हरू भरू वती ऐं ॿियनि मथां शक कंदी। मां शक कोन थी कयां पई पर मां तव्हांजे नियतनि खां बि वाक़ुफ़ आहियां न। हा जेके अंदर में ॿिलियूं थियूं फिरनि वरी पयूं उहा सभु मूंखे ख़बर। माई वॾी जेकॾहिं हिते बीठी हूंदुसि न त ही कॾहिं बि माठ कोन कंदी। तंहिं करे
आऊं ता वञा थी। तू वञे थी त मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो मूं हिते पंहिंजे मथे में सूर थी विझरायां। हलो हलो खैरा जे सिर ॾे खैर हुजे। तव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे खैरा जे आॾो बीहण। हलो हाणे हलो हलो वञ हल हाणे खुशामदड़े चङाई कुते जी जोइ वठी अचे गॾु कयो थमास हिते हुन सां पिटु लॻी बीठा। इहो जनी जे तुंहिंजूं पाड़ा मां न पटियूं त मुंहिंजी बि सीन थिया। खैरा करे न में न मञजांइ। हेलो हेलो काना मां खमीसो पियो ॻाल्हायां। हा खमीसा छा हाल आहे? ख़ैर आहे? ॿुधा कीअं यादि कयो अथई? दिलशेर ऐं इब्राहिम सां गॾु ॿ माण्हू मूं नवां ॾिठा आहिनि। उन्हनि जी उमिरि छा आहे? हिकु 13-14 सालनि जो छोकिरो, ॿियो 25-30 जो हमराह। इहे ई आहिनि खमीसा, इहे ई आहिनि। हिन वक़्तु असांजे ॻोठ खां ओलह तरफ़ वञनि था। हिननि जो पीछो कंदो रह खमीसा, असां राति ताईं पहुचूं था। पीछो करणु मुश्किल आहे। तव्हां पाण अचो त हिते तव्हांखे इब्राहिम सां मिलायां। मां राति ताईं पहुची वेंदुसि। अकबर जल्दी कर। खाना ख़ैर त आहे न? हाँ रमू वारनि जी ख़बर पइजी वई आहे। छा? हाँ जल्दी कर, गाॾी कढ, हलणो आहे। हलणो किथे आहे? परे ई हलणो आहे। अच जल्दी कर। हली हली। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। इहो रसियाणनि वांगुरु हीअ टेका ॾेई न वेहु। इहा ॾाइण चनी वञी हुन सां मिली थई ॾाइण सां। ॾाइण ओस्ते काथे ॿुधी न वठे। पर अम्मा कहिड़ी ॾाइण? अम्मा इहा ई हावेलीअ जी वॾी ॾाइण। जनीअ वञी हुन सां पाण मिलायो आहे। हाणे हुन ॾाइण हिन जनीअ खे ॾिनी आहे लालच। जनी आहे जो असांजो हीअं पीछो कंदी थी वठे हावेलीअ मां कढण जे लाइ। अम्मा मासी जन्नत केॾा बि वस छो न करे, पर पुखे पहुची कोन सघंदी। ओ अम्मा मूंखे त इहा ॾाइण कुझु न करे सघंदी। पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अहिड़ा कम कयई, को तावीज़ सॻो मिलाए दिलावर खे खाधे पीते में ॾिनऊं त सोणीअ ॾहूं त दिलावर जी दिलि ख़राब थींदी न आख़िर। अम्मा तावीज़ कुझु बि कोन कंदा। तूं घणा तावीज़ कराया, पोइ छा थियो? छा थियो? ओड़ी खैर जे सिर ॾे खैर हुजे। इहो सभु जेको ॾिसे थी पई इहो तावीज़नि जो कमाल त आहे। कहिड़ो तावीज़नि जो कमाल आहे? हाय हाय अड़ी हिननि तावीज़नि जे सट त झूपड़ीअ मां निकिरी महलातनि में वेठी आहे। महलातनि में ॿियो तावीज़ छा कर? कहिड़ो तोखे आसमान जो सैर कराइनि। अम्मा ओ अम्मा मासी जन्नत ईअं कोन कंदी। इहा मूंखे ख़बर आहे त हूअ दूती छा कंदी। इहो सभु कुझु मां ॼाणा थी पई। तूं रुगो एतिरो कर, इन जन्नत ऐं सकीना जे मथां नज़र रख। पोइ जेको बि पाण में सलाह मशवरो कर न, तूं रुगो मूंखे कनसी ॾे त मां जीअं इन्हनि जे मशवरनि ऐं इन्हनि खे सभिनी खे डावाडोल कयां। ठीकु आहे अम्मा, मां अॼु खां पोइ ॿिन्ही ते नज़र रखंदसि। पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे मासी जन्नत खे हवेली में असां ई आंदो ऐं वरी असां सां ई वेर पाईंदी। अड़ी मड़ खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मां थी जनीअ खे सुञाणा। मां इधे खे जाथो बि 2 रुपयनि जी लालच ॾी पवंदी न त जनी असांजी रहंदी न, उन्हनि जी थी वेंदी उन्हनि जी। ओ मां इहा ॾाइण जनी मूंसां सची न थींदी। जेकॾहिं इहा मूंसां सची हुजे हा न त मां हिन सां एॾियूं तादियूं छो कयां हा।
इहा मरंदी मरी वेंदी पर मूं सां सची न थींदी। इन करे हाणे इन ते नज़र रखण तुंहिंजो कमु। कावड़ा है छा? तव्हां कीअं न सम्झो त कावड़ा पंहिंजो न कावड़ थींदी आहे छा? जीअं ई आयो आहीं अकेलो अकेलो वतींदो घुमंदो। हा, अकेले रहण जी आदत पइजी वई आहे। रुस्तम खान, कुछ ॾींहं असां सां रही त इहा तुंहिंजी आदत ख़तम थी वेंदी। पर मां अकेलो रहण थो चाहियां सदा। ऐं जेकॾहिं असां खां का ग़लती थी हुजे न उन लाइ को माफ़ी। अरे बाबा, तव्हां का बि ग़लती नाहे कई। पोइ आख़िर ॻाल्हि छा आहे जो एतिरो परे परे थो रहीं? अरे बाबा, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। तव्हां अजायो विश्वास सां वहम छॾे ॾियो। अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे, चयुमि न बसि। रेस जी उताक ते घटि थो वेहीं ऐं मानी बि कोन थो खाई ऐं वतींदो ॿाहिरि घुमंदो फिरंदो। ॾिस महमूदा, मां दिलावर खान जो बॉडीगार्ड थियण नथो चाहियां। मूंखे सिर्फ़ु दिलावर खान जो न्यापो मिलियो, मां हलियो आयुसि। हू मूंखे कमु ॿुधाईंदो ऐं मां हुन कम सां हलियो वेंदुसि, बसि। हुन खां वधीक मां को बि वास्तो ऐं नातो रखणु नथो चाहियां बसि। जेकॾहिं असां दिलावर खान सां हूंदासीं त असां पुलिस खां बची सघंदासीं। तव्हां मथां एतिरा केस न आहिनि असद महमूद, तव्हां मथां एतिरा केस न आहिनि। तंहिंजे करे तव्हां दिलावर खान जे पाची जो फ़ाइदो वठी सघो था। बाक़ी मूंखे कंहिं सां बि रहण सां को फ़ाइदो न पवंदो। हा, तूं जेकॾहिं जेको बि मूंसां हूंदो उहो नुक़सान में ईंदो। तुंहिंजो मूंसां जेको बि रहे उहो सिर तरी ते खणी अचे। मूं मथां तमामु घणा केस आहिनि। तंहिंजे करे मां तव्हां सां बि गॾु नथो रहणु चाहियां, इन जे करे जो मुंहिंजे करे मथां तव्हांखे को नुक़सान पवे। पर रुस्तम न महमूद, न। अॼु खां पोइ ते तव्हांजो रस्तो अलॻि, रुस्तम खान जो अलॻि। ॿ ॾींहं गॾु खाधो आहे। मां न चाहींदुसि त मुंहिंजे करे तव्हांखे को नुक़सान पवे। तंहिं करे पाण मिलूं त ॿाहिरि आहियूं, जे परे तॾहिं ख़ुशबाश। अरे हेठ तो करे हितां निकिरी हल। जे इहा परी न बिगड़ई अहिड़ी हालत कंदई, अहिड़ी हालत कंदई जो पूरो हफ़्तो रही सॼी ओताक हथ कोन ईंदई। अञो कीअं था? ऐं त पाण तव्हां ॾांहुं पिया आयसि। हाय हाय मला या बच्चा हुकुम कर, बल बल हुकुम कर। बस हाणे चुप करे ॾेढर जीअं पुक छॾे ॾे। हा, कोई गुलाम कर रे। न तुसां है तोसां आओ गुलाम कर रे। न तुसां है तोसां आओ ॿिन्ही सां। हा, ॿिन्ही सां। हा, हाय मला या बच्चा। हाय हाय, तूं जहिड़ो मोल तहिड़ो ज़िंदा। तो माना मोलनि खे आसरो न जीअरुनि खे उमीद। अदी इहो तो ॿुधा सांझ वाला छो बीहारियो अथई? ॻाल्हि ॿुध, पहिरीं वञी सोठे खे त वठी अचो। तेरे तोते कारण त छोटे को कितने थी रे। चाची तूं ॿुधो आहीं? इज्जत वाला को शक के ॻाल्हि ॿुध, थोरो थोरो वेझो त हेॾा अच। हाय हाय मला या बच्चा। हाँ, एॾो शौकड़ो खयो बीठो अथई त मर। अबा दिलदिला गरदा अल्लाह मठा पे फिरदा है। जमा मुखो थोरो पासो कर, मुखो पासो कर। पर ॿुधाए सोटी थिया? अदी सोढे त 4 ॾींहं अॻु रईस पुलिस हवाले करे छॾियो हो। हाँ, अञा त वधीक मलाखड़ो ईंदो। माना एॾो कोई अञा ताईं भोगांच पे है। भज तो छोलू भज पा। अॼु
वञा हा कीअं था कयो तोखे बि खोटी कयो बीठी आहियां कहिड़ा कहिड़ा नमूना था अची वञनि मई कोन अथनि मोन खे शलवार भी थी भी यार भाई पांची जिले कविता बट दो चलाए छाबे रही दिल का पोहरान आकम घंटे दिए दा इन विच में खाना सा तो करे बच के मालूम वो आहे कि जो विच में नो रुस्तम खान ईंदो सही उम्मीद ता आहे रात गलाए सो रात ते था ए पोइ ये रूबरू थींदियो वडेरी जेका तू इहे रुंजी रहंदी न याद रख खैर मथा कॾहिं बि बादशाही न करे सघंदी आहे अच्छा भाउ पंहिंजे खे जेल में ईअं विझां जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे जेल मारी चाहीं थी न त पोइ पंहिंजो रोइण न बल्कि अहिड़ो कमर बुधावर जो हवेली अच हराम थी वञे ऐं पोइ हू बेज़ार थी जेल मां कढी वठे इहा ॻाल्हि आहे हा न इहे कंदीअ न पोइ पेर जमाए सघंदी आहे चला कोई ॾिसो मां भी चाहियां पई माई वॾी भली इन रईस सां विढ़ंदी रहे हा ॾही करे ख़राब थींदो पोइ त मां दिलावर खे कमज़ोर करे जंदी जेतिरो दिलावर खान हुन सां नफ़रत कंदो ओतिरो ई सोणीअ खे चाहींदो ऐं पोइ उनजो फ़ाइदो असांखे मिलंदो